नवाबशाह जमशेद कॉलोनी नवाबशाह जी रिहायशी नूरजहां सियाल पंहिंजी वालदा अरबाब खातून ऐं भाउ नज़ीर अहमद सां गॾु पंहिंजे भाउ इम्तियाज़ सियाल तरफ़ां घर ते हमले ऐं तशद्दुद ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब नवाबशाह पहुची वई। नूरजहां सियाल नेशनल प्रेस क्लब नवाबशाह में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त 2 ॾींहं पहिरियां मुंहिंजे भाउ इम्तियाज़ अली सियाल पंहिंजे दोस्त रफ़ीक सियाल ऐं कुझु नामालूम माण्हुनि सां गॾिजी मुंहिंजे घर ते हमलो कयो ऐं मूंखे सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो। हिन जो चवणो त मुंहिंजो भाउ हैदराबाद पुलिस में आहे, जंहिं करे हू मूं ते तशद्दुद कंदो रहे थो। हिन पहिरीं बि असांजा कुझु प्लाट खपाए पंहिंजो घर ठारायो ऐं हाणे बि चवे थो त मिल्कियत ऐं जाइदाद मुंहिंजे नाले ते करियो। हू ताक़त जे ज़ोर ते असांजी मिल्कियत ऐं जाइदाद हड़प करणु चाहे थो, जॾहिं त ए सेक्शन पुलिस नवाबशाह ऐं वुमेन पुलिस नवाबशाह बि हिन सां ॿिट बणियल आहे। असांजी का बि दाद रसी न थी आहे। हिन DIG शहीद बेनज़ीराबाद SSP शहीद बेनज़ीराबाद खां मुतालबो कयो त असांजे जाइनियुनि खे ख़तरो आहे, असांखे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फराहम कयो वञे। इम्तियाज़ अली सियाल ऐं रफ़ीक सियाल खे गिरफ़्तार करे संदुनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। रिपोर्टर फज़ल बुरड़ो सां गॾु अली जाफ़री सोलंकी HRJD न्यूज़ शहीद बेनज़ीराबाद।